मोहजितो सा जंगा पली तपेर कर परे ही धरती मुंहिंजो नंग आहे मुंहिंजी धरती मुझा धरती जा वारसो जे सिंधु देश जे साईं जीएम सैयद जे शहीद बशीर खान कुरैशी के बजाय अज कराची में कराची प्रेस क्लब ते नौजवाननि खां वठी ॿारनि खां वठी पकनि पोड़नि खां वठी मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं न्याणियूं हिते हिकु नौजवान जंहिं सिंध जे शऊर खे जाॻण जी कोशिश कई आहे जंहिं सिंध जे लाइ जदोजहद कंदे सिंध जे कुंड कुर्छ में भिटाईअ खां वठी साईं जीएम सैयद जो नज़रियो घर जंग ताईं पहुचाइण जी कोशिश कई आहे पर हीअ रियासत एॾी ख़ौफ़ज़दा आहे असांखां असांजे नौजवाननि खां जो खंबे गुम कयो वञे थो ऐं इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त रियासत ख़ौफ़ मां असांखे खंबे गुम करण जी कोशिश करे थी ख़ौफ़ फैलाइण जी कोशिश करे थी पर उनखे इहा ख़बर नाहे त ही सिंध जा परवाना हे रहबर सिंध साईं जीएम सैयद जा परवाना उन्हनि खे को मौत जो ख़ौफ़ नाहे न खंबण जो ख़ौफ़ आहे असां इहे टार्चर सहल जा ॾिसी आया आहियूं असां वांगियूं जेलूं ॾिसी आया आहियूं ये नौजवान अॼु मुंहिंजी त न्याणी समीदीन बलोच वेठी आहे मारंग बलोच जो कहिड़ो कसूर आहे बाबा पंहिंजनि वसीलनि जे लाइ निकिती मां ॿ लफ़्ज़ तव्हां सां इजाज़त सां उर्दू में ॻाल्हाया तो भाई रियासत को कराची चाहिए लेकिन सिंधी नहीं चाहिए रियासत को बलोच चाहिए बलोच नहीं चाहिए ग्वादर चाहिए उनका तेल चाहिए रिकॉर्डेड का सोना चाहिए लेकिन बलोच नहीं चाहिए असांजा हमारे वसाइल तेल गैस आपके पास है क्या तेल सिंध का गैस सिंध का वसीले सारे सिंध के अभी आप अमेरिका में जाके वहां पे गिफ्ट देके आते हो भाई हम किसी सूरत में नहीं बर्दाश्त करेंगे आज बलोच बेटी जिसको दुनिया के नंबर 1 टॉप पे वहां पे अवार्ड मिला है आप उनको जेल में रख के बैठे हुए सिंधी जो जदोजहद करण वारा आहिनि उन्हनि खे तव्हां क़ैद था कयो बाबा अवां अजमान मुंहिंजे भाउ एडवोकेट साहब जेका तकरीर कई त हक़ीक़त ईअं आहे त असांखे पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ात मज़हब झंडा छॾे करे हिकु थियणो पवंदो छो त रियासत हाणे असांजे सिंध खे टुकड़ा करण जी कोशिश कराए जंहिंजो सबूत अॼु ससी परी जो बयान आहे त बाबा रियासत जेका आहे 27 तरमीम आणे थी अरे पीपल्स पार्टी वारो तव्हां पोइ वरी कहिड़े मर्ज़ जी इलाज आहियो तव्हां छा पिया कयो माना इहो ॿुधाइण चाहियो था ससी पल जो तव्हां कहिड़ी वरी इस्तीफ़ा ॾेई अची वेही रहिया आहियो तव्हांजो सदर ज़रदारी असांजे किनारनि जे मसूबे ते साइन करे आयो आहे ऐं सिंध टोड़ण बि चाहियो था तव्हांखे यादि हूंदो बीटो निज़ाम जेको उहो बि पीपल्स पार्टीअ एमक्यूएम जे चवण ते आंदो जेका असांजे कारकुननि हिननि जदोजहद करे ख़तमु कई असां ज़िंदगी रक्त जे आख़िरी फुड़े ताईं वणंदा रहंदासीं लेकिन जदोजहद कंदा रहंदासीं बलोच ऐं सिंधियुनि जो तकलीफ़ बि हिकिड़ी आहे दुख बि हिकिड़ो आहे मसइला बि साॻिया आहिनि आख़िर में मां पंहिंजे बलोच भेण खे हिन प्रोग्राम में कंदे अधिकार कहां थो ऐं हमारे और आपके मसाइल एक है हमारी जदोजहद एक है आज जो भी बलोचों को उठा के लेके जाते हैं और उनकी लाशें देते हैं इसी तरह हमारे सिंधियों के साथ होता है लेकिन हम लोग जद्दोजहद जारी रखेंगे आखिरी दम तक जारी रखेंगे जी सिंह मेहरबानी साईं हाणे हो कोरत मज़ाहिमत जे अॻवान ऐं असां सां बिल्कुलु पहिरें ॾींहं खां वठी हर घड़ी हर